नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंधकोट में खबर ॾींदा हलूं त कंधकोट में डिप्टी कमिश्नर मनवर मठियाणी इम्कानी बोर्ड ऐं बरसात के सिलसिले में हिफ़ाज़ती इंतजामन जो जायज़ो वठण लाइ डिप्टी कमिश्नर ऑफिस में गॾिजाणी की सदारत कई। इन मौके ते हिन ज़िले के समूरन खातन के सरबराहन के हिदायत कई है त इम्कानी बोर्ड ऐं बरसातन दौरान पंहिंजो कम फर्ज़ समझी ईमानदारी से सरअंजाम ॾियनि त जीअं कंहिं भी कुदरती आफ़त ऐं बोर्ड के बेहतर नमूने मुंहुं ॾेई सघिजे। इन खां सवाइ हिन मकानी इदारे के सरबराहन के हिदायत कई है त शहर में बरसाती पानी की निकासी लाइ जोगा उपा वता वञनि। हिन चयो आहे त एक्टेड ऐं सरसो खे कश्मीर में जॾहिं त हैंड्स ऐं कंधकोट पंहिंजो कम सरअंजाम ॾियनि। इम्कानी बोर्ड दौरान रेंजर्स ऐं पुलिस अवाम ऐं अमलदारनि की सिक्योरिटी खे यकीनी बणाए DHO खे हिदायत कई है त बचा बंद ते मेडिकल कैंपूं कायम करे दवाउनि की फराहमी कई वञे ऐं डॉक्टरनि ऐं अमले की मौजूदगी के यकीनी बनायो वञे। हिन सिलसिले में टेंट फराहम कया वञनि। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।